पर टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जे मरण खां पोइ बि उन्हनि जा दफ़्तर ज़मीन ते हूंदा आहिनि, अजर ऐं सवाबु लिखिबो रहंदो आहे, उनजो सवाबु मुनक़ते न थींदो आहे, टुटंदो न आहे, सवाबु उन्हनि जो जारी रहंदो आहे। पहिरियों उहो माण्हू जंहिं पंहिंजे पोयों औलाद साले छॾियो, उन जे औलाद जे नेकियुनि जो अजुर ऐं सवाबु उन जे अबे अमड़ खे मिलंदो रहंदो। ॿियो उहो माण्हू जंहिं इल्मी ख़िदमत कई, इल्मु पढ़ियईं, इल्मु पढ़ायईं, को किताब लिखियईं, त इन जे मरण खां पोइ बि इन जो अजुर ऐं सवाबु जारी रहंदो। ऐं टियों उहो माण्हू जंहिं आम रफ़ाही भलाई जो को कमु कयो, जेसीं ताईं उहा शइ मौजूदु हूंदी तेसीं ताईं उन माण्हू खे अजुर ऐं सवाबु मिलंदो रहंदो। सम्झो था? पहिरियों माण्हू उहो आहे जंहिंजो औलाद पुठियों साले हुजे, औलाद जंहिंखे बि अलाह साईं ॾिए उन जे मथां फ़र्ज़ु आहे त पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत करे, सुठी तालीम ॾिए, सुठा सबक़ सेखारे, उन्हनि खे सुठो घस पंधु रस्तो सुठो सेखारे। सम्झो था? पंहिंजे औलाद खे हिकिड़ी नेकी जी ॻाल्हि सेखारणु बि 10 नेकियुनि जो सवाबु आहे। ऐं औलाद जे लाइ भले खां भलो तोहफ़ो अबे अमड़ जे पारां भले में भलो तोहफ़ो आहे उनखे का सुठी ॻाल्हि सेखारणु। सम्झो था? मिसाल, तव्हां पंहिंजे बच्चे खे कलमो शरीफ़ पढ़णु सेखारियो, यादि करायो, जीअं ॻाल्हाइणु शुरू करे तव्हां हुनखे कलमो यादि करायो, कलमो उनखे पको करायो। हाणे इहो सॼी ज़िंदगी कलमो पढ़ंदो रहंदो, जेतिरो सवाबु उन पुट खे मिलंदो ओतिरो तव्हांखे मिलंदो रहंदो। कलमो त अहिड़ो कलाम आहे जेको इंसान मुस्लमान हर ॾींहं में पढ़ंदो आहे। या पंहिंजे बच्चे खे सूरत फातिहा पढ़णु सेखारियो, सूरह फातिहा यादि करायो। हाणे इहा सूरह फातिहा अहिड़ी आहे जेका ॾींहं में माण्हू कई भेरा पढ़े थो, नमाज़ जी हर रकात में सूरह फातिहा पढ़े थो, कंहिंजे मरणे ते, कंहिंजे पढ़णे ते, कंहिंजे ख़ुशीअ में, कंहिंजे ग़मीअ में फातिहा त पढ़िजे ई पढ़िजे थी। त इहा फातिहा तव्हां पाण पंहिंजे बच्चे खे यादि कराए छॾियो, पोइ सॼी ज़िंदगी जेतिरा भेरा फातिहा पढ़ंदो जेतिरो सवाबु उन बच्चे खे मिलंदो ओतिरो तव्हांखे मिलंदो। तव्हांजो बच्चो नेक थी वियो, उहो नमाज़ूं पढ़ंदो, उहो हज कंदो, उमिरे ते वेंदो, मदीने जी हाज़िरी भरींदो, दुरूद सलाम पढ़ंदो, ख़ैर कंदो, ख़ैरात कंदो, मस्जिद जा पंदिड़ा कंदो, जेतिरो जेतिरो सवाबु उन बच्चे खे मिलंदो ओतिरो अबे ऐं अमड़ खे मिलंदो। पीउ मरी वियो, वञी क़बर में पियो, पर पुठियों औलाद नेक साले छॾे वियो आहे न, त इहो मरण खां पोइ बि ॼणो न मोह, उनजो सवाबु जारी। सम्झो था? त जंहिंखे अलाह साईं औलाद ॾिनो आहे उनखे लाज़िम आहे त पंहिंजे बच्चनि खे सुठी तालीम ॾिए, सुठी तरबियत करे, सुठा सबक़ सेखारे, सुठी वाट वठाए। हबीबन करीमन फरमाए त पंहिंजे बच्चनि खे 3 ॻाल्हियूं ज़रूरु सेखारियो। हिकिड़ो, पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे नबी जी मुहबत सेखारियो। ॿियो, पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे नबी जे अहल बैतनि जी मुहबत सेखारियो। टियों, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़णु सेखारियो। सम्झो था? इहे सुठा सबक़ पंहिंजे बच्चनि खे सेखारींदव त तव्हांजो अजुर ऐं सवाबु